बाड़ेसरी पारां चादर चौदीवारी तकदुस पामाल करे घर में दाख़िल थी नौजवान न्याणियुनि सां छेड़छाड़ करण ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण जे ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब सजावल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे न्याणियुनि जे वालिदैन माउ आमना लाठियो ऐं पीउ हनीफ लाठियो चयो आहे त असांजे पाड़े में ॿ नौजवान अल्ताफ़ ख़ासकेली ऐं शाहिद होड़ाई गुज़िरियल राति जो असांजे घर में दाख़िल थिया ऐं घर असांजे नौजवान न्याणियुनि सां बदतमीज़ी कंदे असांजी इज़त में हथ विझण जी कोशिश कई। हुननि चयो त असां संदसि ख़िलाफ़ सिजावल थाणे ते लिखत में शिकायत कई आहे पर सिजावल पुलिस असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार नाहे ऐं न ई अल्ताफ़ ख़ासकेली ऐं शाहिद होड़ाई ख़िलाफ़ का बि कार्रवाई कई आहे। हुननि आला अख़्तियारियुनि खे अपील कई आहे त असांखे हुननि ॿिन्ही नौजवाननि मां निजात ॾियारे ऐं इंसाफ़ कयो वञे।